उॾेरोलाल रिपोर्ट सूमार छुटो। उॾेरोलाल स्टेशन में डीसी मटियारी ऐं चूंडियल नुमाइंदनि ख़िलाफ़ सियासी समाजी धुरियुनि जे अॻवाननि जिस्कानी चौक खां अलाहबख्श चौक ताईं रैली कढी एहतिजाजी धरणो हयो। उन मौक़े ते अॻवाननि सुहेल अहमद साहवाल, मौलाना अलीशर छुटो, अदनान बहलम, मौलाना अब्दुल क़यूम जोगी एहतिजाजी धरणे खे ख़िताब कंदे चयो आहे त तहलके मटियारी जे यूनियन काउंसिल में यूसी उॾेरोलाल स्टेशन, यूसी बाऊखान पठान, यूसी मोहम्मद हुसैन हिंगोरो, यूसी अर्ज़ी हिकड़ा, टाउन कमेटी उॾेरोलाल स्टेशन जे सवे ॻोठनि में बसात तबाही मचाए छॾी आहे। घरनि समेत हज़ारे एकड़नि ते बीठल फसल तबाह थी विया आहिनि, जॾहिं त वॾे तइदाद में चौपायो माल मरी वियो आहे। हज़ारे ख़ानदाननि जी लॾपलाण जारी आहे। बसात मुतासिर सरकारी स्कूलनि ऐं रोडनि ते बेयारो मददगार वेठल आहिनि। डीसी मटियारी जे अहिड़े अमल ख़िलाफ़ उॾेरोलाल स्टेशन जे सियासी समाजी तंज़ीमुनि पारां जिस्कानी चौक खां अलाहबख्श चौक ताईं एहतिजाजी रैली कढी धरणो हयो वियो। एहतिजाजी धरणे खे अॻवाननि सुहेल अहमद साहवाल, मौलाना अलीशर छुटो, अदनान बहलम, मौलाना अब्दुल क़यूम जोगी ख़िताब कंदे चयो आहे त बसात सबबि समूरा इलाइक़ा ॿोॾ वारी सूरतहाल हेठि अची विया आहिनि। हज़ारे माण्हू बेघर थी सरकारी इमारतुनि, वाहन शाखनि जे कपरनि ते कीमा खोड़े पनाह हेठि वेठल आहिनि। हिननि वधीक चयो आहे त तहलके मटियारी जे आवाम लाइ को बि रिलीफ जो ऐलान न कयो वियो आहे। नई वरी ॿोॾ मुतासिरनि लाइ आयल सामान विरहायो वियो आहे। हिननि वधीक चयो आहे त ॿोॾ सबबि तहलके मटियारी जा केतिरा ई ॻोठ पाणी हेठि अची विया आहिनि, पर ज़िले इंतिज़ामिया मटियारी तोड़े चूंडियल नुमाइंदनि जे कन ते जूं बि न सुरी आहे। अॻवाननि वधीक चयो आहे त ॻोठ ताराभील, बाऊखान पठान, गाज़ी खान साहवाल, टाउन कमेटी उॾेरोलाल स्टेशन, हुसैन हिंगोरो समेत समूरनि ॻोठनि जा सवें घर डही पट पइजी विया आहिनि। हिननि वधीक चयो आहे त हिन वक़्तु चूंडियल नुमाइंदनि जे बसात मुतासिरनि वटि हुजणु ज़रूरी आहे, पर बदक़िस्मती सां ज़िले मटियारी मां चूंडियल नुमाइंदनि को बि ॿूटो ॿारे न सघियो आहे। नई वरी ॿोॾ मुतासिरनि लाइ ईंदड़ ख़ीमा ॾियारियूं ऐं राशन जी विरासत थी आहे। हिननि वधीक चयो आहे त पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, आसिफ अली ज़रदारी वॾे वज़ीर खां मुतालबो कयो आहे त तहलके मटियारी खे आफल सटियल इलाइक़ो करार ॾेई ॿोॾ मुतासिर माण्हुनि जी वाहिर कई वञे।